मां चाहियां थो त कम बि थिए ऐं मुंहिंजा हथ बि साफ़ हुजनि। ईअं न थिए त ॻोठ वारा मूंसां नफ़रत कनि ऐं मां अकेलो रहिजी वञा। न शेर अली ईअं त न कजांइ फिलहाल। सजावल मरंदो इहो नवाब खान मुझे हथा मरे या तुझे हथा मरे मरंदो ज़रूर। इनखे त छॾणो न आहे। नवाब खान न ई तूं असांखे मारे सघी थो न ई वरी असांखे झुकाए सघी थो। ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। जेकॾहिं सालनि ताईं ॻोठ अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ किस्तनि में छा थींदो। दोस्तों तव्हां हाणे ॾिसंदव त तकरार ड्रामे जी ईंदड़ किस्तनि में घणो कुझु थियण वारो आहे, छो जो तकरार ड्रामे जूं हाणे आख़िरी किस्तूं हलनि पियूं ऐं तकरार ड्रामो जल्द खां जल्द ख़तमु कयो वेंदो ऐं उन जी जाइ ते नओं ड्रामो हलंदो। तो दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तकरार ड्रामे जी ईंदड़ किस्त में हाणे छा थींदो। छा शेर अली सजावल खान खे मारण में कामयाबु वेंदो? छा नवाब खान इन चाल में शेर अली खे मुतमिन करे वठंदो? छा नवाब खान मूसा खे बहावल खान जे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदो? छा बहावल खान खे वक़्त जी गद्दारी जी ख़बर पइजी वेंदी? इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾंदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾंदा, जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। दोस्तों तव्हां ॾिसंदव त हाणे शेर अली जेल मां निकिरी सजावल खान खे मारण लाइ वेंदो ऐं उते हिन खे ॿियो कुझु ॾिसण में ईंदो ऐं हुनखे ख़बर पइजी वेंदी त सजावल खान सिधो ऐं सियाणो माण्हू आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसंदव त वक़्त जी गद्दारी हाणे ज़ाहिर थी पवंदी ऐं बहावल खान उनखे सम्झी वेंदो। ऐं टे तरफ़ तव्हां ॾिसंदव त नवाब खान हाणे मूसा खे इस्तेमालु करण जी कोशिशि कंदो ऐं उनखे बहावल खान खां विढ़ाइण लाइ कंदो। दोस्तों उमेद आहे वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा ऐं वीडियो खे लाइक करे छॾींदा।